जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 37। हिन अध्याय खां पहले मां 36 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 36 अध्याय बि ज़रूरु ॿुधजो। त अचो त ॿुधूं अध्याय 37 ध्वजा ॿधण जी महिमा यानी झंडो चाढ़ण जी महिमा। त सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। श्री सूची महाराज चवण लॻो त हे सोनक आदिक ऋषियों, अॼु मां तव्हांखे हिकु नई कथा ध्वजा ॿधण यानी झंडो चाढ़ण जे विर्त जी ॿुधायां थो, जा सभिनी पापनि खे नास कंदड़ विष्णु भगवान में प्रीति वधाईंदड़ महापुण्यदायक आहे। हीअ कथा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चइनी वर्णन लाइ हितकारी आहे। जेको मनुष्य विष्णु भगवान जे मंदिर में रंगारंगी ध्वजा ॿधंदो आहे उहो देवताउनि करे पूॼियो वेंदो आहे। कुटुंबी ब्राह्मण खे 1000 मण सोनो दान छो न कजे, उन्हीअ खां बि ध्वजा खोलण जी महिमा वधीक आहे। गंगा जीअ जो सनानु, महादेव जी ध्वजा, महादेव जी पूॼा, तुलसीअ जी पूॼा, इहे सभई हिकु जहिड़ो फल ॾींदड़ आहिनि। झंडो चाढ़ण जी विधि। कारकत सुधी 12 ॾींहुं सुबुह जो सूरज भगवान जे उदय थियण खां अॻे उथी ॾंदड़ पाणी सनानु करे नवां कपिड़ा ढके विष्णु भगवान जी पूॼा करे, तंहिंखां पोइ 2 खंभनि में दाता विधाता जो पूॼन कजे। हैड चांवर चंदन अखा मालाउनि समेत आणे 20-25 हथ ज़मीन खे लेपो पाए, उते अग्नि स्थापन करे खीर गिह ऐं ॿिए सामग्रीअ सां 108 दफ़ा हवन करे अस्त्रोतन जो पाठ करे, तंहिंखां पोइ ध्वजा खणी विष्णुअ जे मंदिर में वञे। उहा पूॼा मंदिर जे दरवाजे वटि या मंदिर जे मथां आनंद साण ॿधे। उहा ध्वजा मंदिर जे दरवाजे वटि या मंदिर जे मथां आनंद साण ॿधे। पोइ खूब बिगल बाजा वॼाए चंदन धूप दीप ऐं गुलनि सां नैवेद्य समेत विष्णु भगवान जी पूॼा करे ऐं हिन तरह स्तुति करे, हे कमल नयन नारायण, सॼे संसार जे पालन करण वारा, सॼी विश्व तुंहिंजे ई आसरे हली चली रही आहे। तोमां पैदा थिए थी, वरी तोमें ई लय थिए थी। मुंहिंजो तव्हांखे वारंवार नमस्कार आहे। तुंहिंजे मुख मां ब्राह्मण, बाहुनि मां खत्री, सत्रनि ऐं चेल मां वैश्य ऐं पेरनि मंझां शूद्र पैदा थिया आहिनि। तूं भगत वत्सल जनार्दन निर्गुण निरंकार अजर अमर अविनाशी आहीं। मुंहिंजे हृदय रूपी मंदिर में विराजमान आहीं। हर जॻह हाजरा हजूर आहीं। वेठो वेझो आहीं पर ॾिसण में दूर आहीं। हे पार ब्रह्म परमेश्वर जगत जा पिता जगदीश्वर चैतन्य स्वरूप श्री विष्णु भगवान, मां दासन जे दास ते कृपा करियो ऐं प्रसन्न थियो। जेको हिन स्तोत्र जो प्रेम सां पाठ कंदो तंहिंखे विष्णु भगवान जी सायुज मुक्ति प्राप्त थींदी। उहो वरी जनम मरण जे चक्र में न ईंदो। अहिड़ीअ तरह भगवान जी स्तुति करे वार वार प्रणाम करे ब्राह्मणनि खे भोजन खाराइजे। भोजन खाराइण खां पोइ यथाशक्ति दक्षिणा ॾिजे। पुटनि पोटनि ऐं सभिनी कुटुंबियुनि समेत मौन व्रती धारे। इहो विष्णु जो ध्वजा चाढ़ण वारो विर्त धारण कजे। विष्णु भगवान जे ध्वजा चाढ़ण जो महात्म एतिरो त पुण्यदायक आहे जो जेतिरा दफ़ा उहो पूॼा जो वस्त्र हवा लॻण करे फड़फड़ करे लुॾंदो आहे, ओतिरा पाप उन्हीअ मनुष्य जा दूर थींदा था वञनि। जेतिरा ॾींहं उहा ध्वजा विष्णु मंदिर में रहे थी, ओतिरा युग भगवान जी स्वरूप मुक्ति पाइजे थी। जेको मनुष्य इन्हीअ विष्णुअ जे ध्वजा जो जेतिरा ॾींहं दर्शन था कनि, ओतिरा युग महापातकनि खां छुटी था वञनि। महर्षि नारद जे पौत्र मुखारबिंद मां
सभिनी पापनि जे नाश करण वारो ऐं पुण्यनि जे वधाइण वारो मां हिकिड़ो प्रसंग ॿुधो आहे जो तव्हांखे बि ॿुधायां थो। कृपा करे कन ॾेई ॿुधो। श्री सूत जी महाराज चवण लॻो त हे सोनक आदिक ऋषियों, अॻे सतयुग जे समय में चंद्रवंश सुमित नाले हिकिड़ो राजा थियो आहे, जेको हमेशह हरिअ जी कथा ॿुधंदो हो। निरअभिमान थी हरिअ जे भगतनि जी सेवा कंदो हो। उन्हीअ राजा जो यश ऐं कीर्ति चोॾस जे चंद्रमा वांगुरु चइनि कुंडनि में फैलियल हो। राजा खे सत्यवतीअ नाले स्त्री हुई, जा तमामु पतिव्रता पतीअ जे आज्ञा अनुसार हलंदड़ वारी हुई। कॾहिं बि पतीअ जी आज्ञा की टारींदी हुई। सभिनी गुणनि में संपूर्ण महाबुद्धिवान हुई। जेका स्त्री तन मन धन सां पतीअ जी सेवा करे थी, उहा सदाईं सुखी रहे थी। कंहिं कविअ सच चयो आहे, भॼन सुर को कोहियारी, जा ध्यान धणीअ जो धारींदी, सा सतियूं सत कुल तारींदी। जा टहल पतीअ जी टारींदी, सा हीरा हथ मां हारींदी। जेका प्रेम पतीअ सां लाहींदी, सा वैकुंठ धाम वसाईंदी। खणी खाक लिंगनि खे लाहींदी, सा दुखड़नि खां न ॾारींदी। जेका पतीअ जे दिलि खे दुखाईंदी, सा नीच जनम खे पाईंदी। पतिव्रता धर्म विञाईंदी, विझी खीर में फिटकी खाईंदी। सा नार वॾी वॾभागिणी आ, जेका पतीअ पुठियां बैरागिणी आ। नत निपुटी कारी नागिणी आ, जेका नंढवत साण निहारींदी, नफ़रत सां निहारंदी। नत निपुटी कारी नागिणी आ, जेका नफ़रत साण निहारींदी। जेका चरण पतीअ जा चाहींदी, सा सरब सुखनि खे पाईंदी। हेमा सिर जो ताज बणाईंदी, ऐं तन मन वरता वारींदी। सत्यवतीअ में पतिव्रता धर्म जा सभु लक्षण मौजूद हुआ। ॿई स्त्री पुरुष जल दान करण वारा, बावलियूं बाग़ीचा ऐं खूह खोटाइण वारा भॻवान जा प्रेमी भगत हुआ। सत्यवती विष्णु भॻवान जे मंदर में वञी बिल्कुलु शुद्ध हृदय सां नची ॻाई ठाकुर जीअ खे प्रसन्न कंदी रहंदी हुई। उहो वॾभागी राजा बि ॿारस ॾींहं विष्णुअ जे मंदर में वञी महाशोभनिक ध्वजा चाढ़ींदो रहंदो हो। राजा जे दान पुण्य ऐं धर्म जी हाक सॼे शहर में फैलिजी वई। सो अहिड़ो धर्मात्मा राजा ऐं राणीअ जे दर्शन करण लाइ विभांडक ऋषि बि घणे दूर पंध तां राजा जे शहर ॿाहिरां आयो। राजा सुमत खे जॾहिं इहा ख़बर पई, तॾहिं पंहिंजे परम प्यारीअ पत्नीअ सत्यवतीअ खे पाण सां वठी ऋषि विभांडक सां मिलण लाइ अॻवाट शहर जे ॿाहिरां आयो। मुनीअ जो आदर सत्कार सां पूॼन कयईं ऐं ॿई हथ ॿधी वेनती करण लॻो त हे प्रभु, मुंहिंजा के वॾा भाग आहिनि जो तव्हां मां आधीन जे नगर में अची पधारिया आहियो। गृहस्थीअ जे घर में संतनि जो अचणु पुरबलो जनम जे वॾनि पुण्यनि करे थींदो आहे। हे कल्याणकारी प्रभु, श्लोक बल बल मां बलहार उन्हनि तूं, 100 वारी सदके जिन लंघायो लूण मुंहुं, पहिरे धूर पके अहिड़े मर्द मलाह खे को लाहुती लखे। जेको लाहे सिर रखे धार करे धड़ देह खो। हे दीन दयाल, 100 वारी तिलक 1000 वारी भगवान 100 वारी तिलक 1000 वारी कुर्बान वञा तव्हांजे पवित्र चरणनि जे खाक तूं, जो पंहिंजे दया रूपी सागर मां कृपा जी खणी बख़्शे। पहिरे पुर में मान माणे नादान खे भव सागर मां पार उतारण लाइ आया आहियो। संत शिरोमणी थींदा आहिनि। हे दीनानाथ, आज्ञा करियो त मां तव्हांजी कहिड़ी सेवा करियां। राजा जी अहिड़ी निमाणी वेनती ॿुधी हुन जे मथे खे हथ रखी ऋषि चवण लॻो त हे राजन, तोमे जो एतिरो क़दुरु निम्रता जो अंग आहे, सो
धर्म अर्थ काम ऐं मोक्ष जो ॾियण वारो मुक्तीअ जो दाता आहे। हेड़ीअ राजाईअ हूंदे हे राजन, तो जो एतिरी नम्रता धारी आहे सा तुंहिंजे लाइ कल्याणकारी थींदी। हाणे हे भूपति, मुंहिंजे मन में हिकिड़ो संसो आहे, उहो निवृत कर। उहो संसो इहो आहे जो संसार में विष्णु भॻवान जे प्रसन्न करण जूं ॿिए बि अनेक प्रकार जूं पूॼाऊं आहिनि, तॾहिं बि तूं ध्वजा जे खड़े करण में वॾो पुण्य सम्झे थो ऐं तुंहिंजी स्त्री ठाकुर जी जे अॻियां हमेशह नचे ऐं ॻाए थी। ॿुधाए त इन्हीअ जो कारण कहिड़ो आहे। राजा चवणु लॻो त मुनीश्वर, मां पंहिंजी ऐं पंहिंजे स्त्रीअ जी अचरजदायक कथा तव्हांखे थो ॿुधायां, जा हिन रीति आहे। मां अॻे जन्म में मालिनीअ नाले शूद्र हूंदो हुअसि। मुंहिंजी चाल चलकत तमामु ख़राबु हूंदी हुई। दुष्टनि जे मग में ॾींहं राति गुज़ारींदो हुअसि। गऊ ब्राह्मण जो घातक, कूड़ ॻाल्हाईंदड़ ऐं देवताउनि जी सामग्री चोराइण वारो हुअसि। सदाई वैश्याउनि जे सुहबत में गुज़ारींदो हुअसि। मुंहिंजी अहिड़ी ख़राबु हालति ॾिसी माइटनि मूंखे घर मां कढी छॾियो, जंहिं करे मां वन में वञी भिटकण लॻुसि। हरण, फाड़ा ऐं ॿिया अनेक जंगली जानवर मारे उन्हनि जो मांस खाईंदो हुअसि। जेको मुसाफ़िर रस्ते खां लंघींदा हुआ उन्हनि खे फुरींदो हुअसि। अहिड़ीअ तरह निरंजन वन में गुज़ारींदे मूंखे घणो वक़्तु गुज़री वियो। हिकिड़ो ॾींहुं उन ऐं बुख में व्याकुल थी उस ऐं गर्मीअ खां घणो सताइजी हिकिड़े विष्णु भॻवान जे पुराणे मंदर जे अंदरि लंघे वियुसि ऐं हेॾां होॾां कख पन कठियूं करे पासे कुंड हिकिड़ी झूपड़ी ठाहे उते ई वेही रहियुसि। दिलि में व्यभिचार जी ॾाढी चाहना हूंदी हुई, तंहिं करे छेणे सां ज़मीन खे लेपो पाए रोज़ साफ़ कंदो हुअसि। पंहिंजे जीव रक्षा लाइ घणेई जंगली जानवर मारे उदर पूर्णा पियो कंदो हुअसि। 20-25 ॾींहंनि खां पोइ हिकिड़े भील जी धीअ, जंहिंजो नालो कोकिला हो ऐं विंध्याचल पर्वत ते हुई, उहा तमामु डुबरी ऐं हीणीअ हालत में पंहिंजनि मिटनि माइटनि खां लोधजी निरंजन वन में घुमंदी इन्हीअ विष्णु मंदर में अची निकिती, जा हिन जनम में मुंहिंजी स्त्री थी आहे। मां हुनजी ॾुखी हालत ॾिसी दिलि में दया आणे उनखे पंहिंजे भरिसां वेहारे खाइण लाइ मांस ऐं पीअण लाइ थधे जल जो कटोरो ॾिनो। कुझु वक़्त खां पोइ उनजो लज शर्म लही वियो। पाण में असां ॿिन्ही जो मिलाप थियो, जंहिं करे ॾींहों ॾींहुं प्रीति वधंदी रही। ॿई ज़ाल मुड़ुस थी गुज़ारण लॻासीं। हिकु दफ़े हिन भीलणीअ मूंखे पंहिंजो सॼो हाल चई ॿुधायो, जो हिन रीति आहे। भीलणी चवण लॻी त हे स्वामी, भीलनि जे कुल में जनम वरितो आहे। कोकिला मुंहिंजो नालो आहे। दामन भील जी कन्या आहियां। विंध्याचल पर्वत ते रहंदी हुयसि। तमामु महापापिण, चोरी करण वारी ऐं कठोर वचन ॿोलींदड़ हुयसि। कंहिं ॻाल्हि ते पंहिंजे पतीअ खे मारे छॾियुमि, जंहिं करे कुटुंबियुनि मूंखे घर मां कढी छॾियो ऐं हाणे तव्हांजी स्त्री अची थी आहियां। हुन जूं अहिड़ियूं अजीब ॻाल्हियूं ॿुधी बि मां उनखे पाण वटि रहायो। हिकिड़े ॾींहुं उन शिवाले वारी झूपड़ीअ में असां ॿई ज़ाल मुड़ुस मांस खाई शराब पी नशे में मस्तान बणिजी हिकिड़े लकिड़े में कपिड़ो ॿधी गॾिजी नाच करण लॻासीं। नाच कंदे कंदे नेठि हिकिड़े ॾींहुं असां ॿई मरी वियासीं। तॾहिं जम जा दूत, जिन जी महाभयानक शिकिल ॾिसी शरीर में थरथर पैदा थिए थी, से हथनि में फाहियूं खणी असां वटि आया ऐं असांखे सुरकणी फाहीअ में ॿधी जमपुरीअ ॾांहुं वठी हलिया। असां अञा रस्ते में ई हुयासीं त विष्णु भॻवान जा पार्षद असांजे नचण ऐं ॻाइण ते प्रसन्न थी असां ॿिन्ही खे वठण लाइ आया, जंहिं करे रस्ते में यमदूतनि ऐं विष्णुअ जे पार्षदनि जो अची पाण में तकरार थियो। उहो सारो संवाद जीअं जो तीअं मां तव्हांखे ॿुधायां थो, कन ॾेई ॿुधो। विष्णु भॻवान जा पार्षद, जिन जो तेज हज़ारनि सूरजनि खे बि लॼी करण वारो हो, सो कोमल वचननि में
मधुर वाणीअ सां यम जे दूतनि खे चवण लॻा त हे दूतो, हीअ ॿई विष्णुअ जा परम प्यारा प्रेमी भगत आहिनि, तंहिं करे तव्हां हिननि खे छॾे ॾियो। यम जा दूत चवण लॻा त हिननि सारी उमिरि पाप कर्मनि कंदे गुज़ारी आहे। हिननि जहिड़ो पापी ॿियो वरी केरु हूंदो? हिननि खे ॾंड ॾियण खां सवाइ असां हरगिज़ न छॾींदासीं। यमराज जे आज्ञा अनुसार ॿिन्ही खे ज़रूरु नरक ॾांहुं वठी वेंदासीं। यम जो दूतनि जो साफ़ जवाबु ॿुधी विष्णु भॻवान जा पार्षद क्रोध में भरिजी उन्हनि खे चवण लॻा त हिननि ॿिन्ही विष्णु मंदिर जे वेझो झुपड़ी जोड़े उते प्रेम में भरिजी नाच कयो आहे ऐं ध्वजा खोड़ी आहे, जंहिं करे उन्हनि जा सभई पाप जली भस्म थी विया आहिनि। तंहिं करे हिननि खे हिकदमि बिना कंहिं देर जे छॾे ॾियो। हिननि जे लाइ हाणे वैकुंठ जा दरवाजा खुलियल आहिनि। तव्हां कंहिं बि हालत में हिननि खे नरक ॾांहुं वठी वञी नथा सघो। मरण वक़्तु जेको भॻवान खे फ़क़ति हिकु दफ़ो ई सची दिलि सां यादि करे थो, तंहिंजो वैकुंठ में वासो थिए थो। पर जेको हमेशह भॻिती था कनि, तंहिंजी ॻाल्हि त कथन करण खां ई ॿाहिरि आहे। हिकु घड़ी या अधु घड़ीअ जी बि अधु घड़ी जेको विष्णु मंदिर में स्थित रहे थो, उन्हीअ खे परम धाम पाइण में भला कहिड़ी देरि आहे। जेको श्रद्धा ऐं सची सिक सां ठाकुरनि जी सेवा पूॼा करे थो, छा उहो वैकुंठ जे वञण जो अधिकारी नथो थी सघे? उन्हीअ लाइ त विष्णु लोक में वासो चयल आहे। श्लोक। नारायण जे नाम जो धरियो जिन ध्यान, कपे कोरे कढियो तिन अंदर जो अभिमान, तन के श्री भगवान मंझेई मालूम थियो। या प्रीतम जो परसण या प्रीतम जी पचार, इन्हनि ॿिन्ही को धार, शाल करता कंहिंखे न करे। या प्रीतम जो पसण या प्रीतम जी पचार, इन्हनि ॿिन्ही को धार, शाल करता कंहिंखे न करे। हे यम जा दूतो, भॻिती करण सां, भॻवान जो नालो गिनण सां, तुलसीअ ते जल चाढ़ण सां, ठाकुर जीअ जी पूॼा करण सां, ॿियनि बि अनेक विर्तन रखण सां ऐं ध्वजा चाढ़ण सां अनेक जन्मनि जा पाप जली भस्म थी वञनि था। भॻवान जे भॻतनि जे फ़क़ति दर्शन करण सां बि धर्म सां बि परम पद जी प्राप्ति थी थिए। विष्णु मंदिर में लेपो पाइण वारो, बुहारी पाइण वारो, श्रृंगार करण वारो, भॻल मंदिर खे जोड़ाइण वारो, इहो हिकदमि स्वर्ग लोक ॾांहुं वञनि था। हे यम जा दूतो, तव्हांखे अहिड़ी ज़रूरत ई न आहे जो हिननि ॿिन्ही खे यम राज वटि वठी वञो। बसि एतिरो चई विष्णु भॻवान जा पार्षद असां ॿिन्ही खे जोरीअ जमन जे फासिन खां छोड़े विमान में चाढ़े वैकुंठ ॾांहुं वठी विया। बराबरि 100 करोड़ वर्य विष्णु भॻवान जे मंदिर में रहियासीं। हज़ारे वर्य ब्रह्म लोक में रहियासीं। कई युग इंद्र लोक जा सुख भोगे। हे ऋषि, तंहिंखां पोइ मां हिन पृथ्वीअ ते राजा अची थियो आहियां। विष्णु भॻवान जी कृपा सां सभु सुख संपदा मौजूदु आहे। सभई मंत्री ऐं प्रजा आज्ञा अनुसार हली रहिया आहिनि। सत्यवतीअ जहिड़ी पतिव्रता ऐं सुलक्षणी आज्ञाकारी स्त्री मिली आहे। इन्हीअ खां वधीक ॿियो छा घुरिजे? नीतिअ जो कथन आहे त पुत्र जंहिंजे वस में आहे, स्त्री आज्ञा अनुसार हले थी। थोरे या घणे धन हुजण ते हमेशह जेको संतोष धारे थो, उन्हीअ लाइ त हीअ मृत्यु लोक बि स्वर्ग समान आहे। निरिच्छ थी पूॼा चाढ़ण, नचण ॻाइण ऐं विष्णु मंदिर जे वेझो झुपड़ी आड़े रहण करे मूंखे हीअ फल प्राप्त थियो। पर सची श्रद्धा सां विष्णुअ जी भक्ति कंदुसि त पोइ मूंखे ज़रूरु अमर पदवी प्राप्त थींदी। विभांडक मुनि राजा सुमत जे वातां ध्वजा चाढ़ण जी एतिरो क़दुरु महिमा ॿुधी राजा जी घणो क़दुरु वॾाई कंदो तपोवन ॾांहुं राही थियो ऐं उते विष्णु मंदिर में वञी पाण बि ध्वजा चाढ़े ऐं भॻवान जी भक्ति करे मोक्ष पद खे पाताईं। दोहिरो। जेको पढ़ंदो हीअ कथा रखी सिदक सचाई, ध्वजा चाढ़ण जी मिले तंहिंखे वॾियाई। सोई हिन संसार मां
पवंदो वञी पार, धर्म अर्थ मुक्ति लहे, मोक्ष पदार्थ चार। पद्म पुराण मां कारकत महात्म ध्वजा वधण झंडो चाढ़ण जे महिमा बाबति 37 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।